हल बाबा तो मदरसा जी सता के पहिरियों बि दाद लिया बाबा उस्ताद नथी मूंखे ॾिसिजो सही ठीक है क्यों मदरा साईं असां तव्हांखे बाबा हिकिड़ो मिनट ॻाल्हाइनि क्यों बाबा क्यों मदरा साईं असां तव्हांखे पहिरियों बि दाद ॾिनी आहे पर साहब वरा अञा कोन था मुड़नि ठीक है मुझे भाउ खे वरी भी मारण जी कोशिश कयां ठीक है क्यों मुंहिंजे भाउ खे वरी बि मारण जी कोशिश कई अथऊं ठीक है मैं बरा सही ही दफ़ो तव्हां खणी आया हूँ ॿीहर तव्हां असां न हू खणी था किलो मदरा साईं ही आखिरी चक्कर तव्हांजे दाह खणी आया ॿीहर असां दाह न खणींदासीं हू खणी ईंदा पहिरियां ॿारनि खे वठी पासे पैसा मोकिले रखियो ठीकु आहे हाणे तव्हां हिते महबूब ठीकु आहे वरा साईं असां हलूं था ठीकु आहे हा हलो क्यों लाड़कानी ओके बाबा जी दा ठीकु आहे मदरा साईं असां हलूं था अचो लाड़काने अचो बीहो इहो अचो हलूं त बसि अचो रिकॉर्डिंग जी सता अचो, टई रहे आयोसीं अचो हलो अचो हाणे ठीकु आहे ॿियो त शाम लाइ ख़ैर कदो ठीकु आहे ओके हा हा ओके ओके किथां करियां बाबा बसि हिते अचो हलो ठीकु आहे हा क्यों ओके हा अचो त हलो ओके सदा किलो दो मुंहिंजा थी विया न हाँ यार यार पहले तो सार नथी मूंखे अबो हिकिड़े हीअं पेर ते न बीहंदो कर करे सिधो हा हे ॿई बाबा, इहे कट कर। सही आहे हीअं